नाज़रीन मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलकी आया पेरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस थे DGISPR पारा यूनिवर्सिटी ऑफ ग्वादर में उस्तादन ऐं शागिर्दनि सां ख़ुसूसी गॾिजाणी उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां DGISPR जे पहुचण ते शानदार इस्तक़बाल DGISPR जी मुल्क ऐं इलाइक़ाई सूरतहाल ते तफ़सीली गुफ़्तगू लेफ्टिनेंट अहमद शरीफ चौधरी शागिर्दनि खे रियासत मुखालिफ़ प्रोपेगेंडा बाबति आगाह कयो उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां पाक फ़ौज जी मुल्की दिफ़ा वारे किरदार जी साराह वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी पारां कराची एयरपोर्ट जो दौरो मोहसिन नक़वी इमिग्रेशन काउंटर ते सऊदी अरब ईंदड़ मुसाफ़िरनि जा दस्तावेज़ चेक कया ऐं FIA खां तस्दीक़ कराई मोहसिन नक़वी चयो त पेशेवर पैनू फ़क़ीरनि खे परॾे वञण जी इजाज़त न ॾींदासीं नामुकमल ऐं बिना तस्दीक़ दस्तावेज़नि जी मुसाफ़िरनि परॾे वञण न ॾींदासूं पैनू फ़क़ीर ॿाहिरनि मुल्कनि में वञी मुल्क जो नालो बदनाम कनि था मौसमियात खाते पारां अॼु खां मुल्क में बरसातुनि जी अॻकथी थी बरसात जो ॿियो सिस्टम उत्तर बलूचिस्तान में दाख़िल थियण ऐं जबलनि ते बर्फ़बारी जो इम्कान मौसमियात खाते मूजिबि अॼु खां 4 फ़रवरी ताईं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बरसात ऐं बर्फ़बारी मौसमियात खाते जो चवणु आहे त बलूचिस्तान पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मैदानी ऐं जबलनि वारे इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे कराची में क्लिनिक अंदर फायरिंग मरीज़ फोत पुलिस मूजिबि कराची जे इलाइक़े पाक कॉलोनी पुरानी गोलीमार में हथियार बननि मरीज़ ते गोलियूं हलायूं पुलिस मूजिबि मार्जिबल अब्दुल रशीद समाजी कारकुन ऐं प्रॉपर्टी जो कारोबार कंदड़ हो